अपडेट क्यों पिया के सेवन शरीफ का जिते एचआरजेडीओ न्यूज़ जे रिपोर्टर शहजाद पहाड़ मुताबिक सजे मुल्क जिया सेवन में मॉब वतन तंजीम पाकिस्तान पेट्रियाटिक मूवमेंट सेवन तरफा कश्मीर में जारी इंतहा पसंद इंडिया ऐं मोदी जे जुल्मन खिलाफ क्रिकेट स्टेडियम का सेवन प्रेस क्लब ते एहतजाज रैली कढी वई। पाकिस्तान जिंदाबाद, ये हक हमारा आजादी, ये हक हमारा आजादी, ये हक हमारा आजादी। मोदी सरकार कुत्ते थे, मोदी सरकार कुत्ते थे, मोदी सरकार कुत्ते थे, मोदी कुत्ते थे, मोदी कुत्ते थे। कश्मीर बनेगा पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। रैली में भारत खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा हया विया। रैली में PPMZ सूबा सिंध जो जनरल सेक्रेटरी नवाब अबड़ो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां दहशतगर्द भारत खे ॿुधाइण था चाहियूं त असां हर वक़्तु पंहिंजे कश्मीर भाइरनि सां गॾु आहियूं। असां UN नेशन ऐं आलमी इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खे अपील था करियूं त मसइले कश्मीर खे हल करण में पंहिंजो किरदारु अदा कनि। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।